ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل وفي مقام آخر قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد الحمد لله
अजो को ही प्रोग्राम शुहदाए इस्लाम के खिराज तहसीन पेश करण जी लाइ असांजे हिन ॻोठ मोहम्मद सालेह कले जे अंदर जामिया मस्जिद में असांजे निहायती मोहतरम मुअज़्ज़िज़ फरीक फ़कीर सिफ़त इंसान उस्ताद साईं अली अकबर कल्लो साहब निहायती मोहतरम मुअज़्ज़िज़ असांजो प्यारो साथी भाऊ ज़मीर अमन साहब ऐं ॿियनि जमायतुनि गॾिजी करे ही प्रोग्राम मुनक़िद कियो वा। अज़ीज़ो तव्हां ई असां त सिर्फ़ु प्रोग्राम ॿुधण आयासीं। हिन प्रोग्राम जो क़दुरु ऐं एहसास उन्हनि खां पुछो जिन हीअ ख़र्च कया आहिनि, जिन तकलीफ़ूं कयूं आहिनि। ही मामूली ॻाल्हि कान्हे का। हिकु हिकु माण्हूअ खे दावत ॾियणी थी पवे, हिकु हिकु माण्हूअ ते नज़र रखणी थी पवे। ही प्रोग्राम ईअं कोन था थियनि। तव्हां मुबारक जे लाइक़ु आहियो जो हिन पुरफ़ितन दौर जे अंदरि अल्लाह पाक तव्हां ई असांखे अहिड़ी अज़ीम जमायत अता फरमाई आहे। हिन पुरफ़ितन दौर में रब करीम अल्लाह जी मेहरबानीअ सां अल्लाह पाक तव्हां ई असांखे पंहिंजी बंदगी अता फरमाई आहे। वरन के गऊं जे आॾो पिया आहिनि, के सिज जे आॾो पिया आहिनि, के बाहि जे आॾो पिया आहिनि, के झंडे जे आॾो पिया आहिनि, त को लकड़ीअ जे आॾो पिया आहिनि, त साईं अतीक वारी ॻाल्हि त के घोड़े जे आॾो सजदा पिया था कनि। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक तव्हां ई असांखे तौहीद अता फरमाई आहे। या अल्लाह जी वॾी नेमत। दुनिया जे जहान में केतिरा बि खेर खिरात कजनि, भली नज़र न्याज़ कजनि, पंहिंजी दुनिया सॼी लुटाए छॾे, पर जेकॾहिं दिलि में तौहीद नाहे इन जी खेर खिरात बि क़बूल कान्हे का, इन जी का इबादत बि क़बूल कान्हे का। असली आहे अल्लाह जी तौहीद। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक तव्हां ई असांखे इहा दौलत नसीब फरमाई आहे। मुहर्रम अल हराम जो बाबरकत महीनो हली रहियो आहे। इज़्ज़त ऐं शान वारो महीनो आहे। मुहर्रम अल हराम सिर्फ़ इन करे इज़्ज़त ऐं शान वारो नाहे त हिन महीने में हज़रत इमाम हुसैन जी शहादत थी आहे, सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जी शहादत थी आहे। बलक मुहर्रम अल हराम इन खां अॻ में बि इज़्ज़त वारो हुयो, शान वारो हुयो। ॻाणाटे जे हिसाब सां महीना 12 आहिनि। उन महीननि में इज़्ज़त ऐं शान वारा महीना अल्लाह पाक वटि 4 आहिनि। रजब, ज़ुल्क़अद, ज़ुल्हज, मुहर्रम अल हराम। इन्हनि 4 महीननि में मुहर्रम अल हराम वरी सभिनी खां आला आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जान में साह पियो, जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम उथी करे हेॾे होॾे ॾिसणु शुरू कयो हो, उहो महीनो भी मुहर्रम अल हराम जो हुयो। हज़रत आदम अलैहिस्सलाम तवज्जो कजैं, मेवो खाजी वियो। जॾहिं तौबा इस्तग़फ़ार पई कयईं, रब्बना ज़लमना अनफुसना इल्लम तरहमना तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन।
जै वक्त हजरत आदम अलैहिस्सलाम के माफ़ी मिली मुहर्रम अल हराम जो महीनो मां हजरत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा जी जॾहिं अरफात ने मैदान ते मुलाकात थी महीनो मुहर्रम अल हराम जो हजरत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी 6 महीना पानी में हलंदे हलंदे जूदी जबल ते अचे बीठी दरवाजो खोले छॾ महीनो मुहर्रम अल हराम जो हजरत यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट जे अंदर 40 ॾींहं पूरा रहियो अर्ज़ के रब्बना ज़लमना अनफुसना अफ़रम ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हजरत नूह अलैहिस्सलाम ने यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट मां अंदरा जॾहिं ॿाहिरि निकितो महीनो मुहर्रम अल हराम जो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं अल्लाह पाक बाहि मां निजात ॾिनी 40 ॾींहं बाहि में बाहि के अल्लाह पाक गुलजार करे छॾियो फरमाई या नारो कोनी बरदौ व सलामन अला इब्राहिम। इब्राहिम अलैहिस्सलाम ते गुलजार थी पइजे इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं 40 ॾींहंनि खां पोइ निजात पाती महीनो मुहर्रम अल हराम जो हजरत अयूब अलैहिस्सलाम 18 साल बीमारी में गुजारिया आहिनि जॾहिं निजात मिली महीनो मुहर्रम अल हराम जो सोना हजरत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं फिरौन जे मुक़ाबले में आयो फिरौन जो लश्कर ॿुॾी तबाह थी वियो मूसा अलैहिस्सलाम लश्कर समेत बची वियो महीनो मुहर्रम अल हराम जो ईसा अलैहिस्सलाम के यहूदियुनि सूलीअ ते पहुचाड़ियो अल्लाह पाक बचाए करे मथे खणाए छॾियो महीनो मुहर्रम अल हराम जो सोना जॾहिं रब करीम पंहिंजे रहमत जो पहिरियों कतरो दुनिया में नाज़िल फरमायो महीनो मुहर्रम अल हराम जो ज़मीन के पैदा कई महीनो मुहर्रम अल हराम जो आसमान के पैदा कई महीनो मुहर्रम अल हराम जो पानी के पैदा कई महीनो मुहर्रम अल हराम जो सोना मुहर्रम अल हराम को मामूली ॻाल्हि कान्हे का आदम अलैहिस्सलाम जी दुआ जे क़बूलियत जो महीनो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआ जे क़बूलियत जो महीनो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के जॾहिं खूह मां ॿाहिरि कढियईं महीनो मुहर्रम अल हराम जो मिस्र जे तख़्त ते अची विहारियईंसि महीनो मुहर्रम अल हराम जो याकूब अलैहिस्सलाम सां यूसुफ अलैहिस्सलाम जी रब करीम मुलाकात कराई महीनो मुहर्रम अल हराम जो सोना आमोना जे लाल जॾहिं दुनिया जे तख़्ते ते पहिरियों निकाह हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा सां कयो महीनो मुहर्रम अल हराम जो हजरत अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु पहिरियों निकाह जॾहिं कयो हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला सां महीनो मुल हराम जो सोना तवज्जो कजई मुहर्रम अल हराम केतरी तारीख़ खणी करे हिन जहान में आयो कई ताबन जी सहाबा जी ताबन जी ताबन जी तारीख़ मुहर्रम अल हराम सां के सोना ॿी त तारीख़ हिन सां वाबस्ता लेकिन तारीख़ जे तख़्ते ते क़यामत ताईं न विसण वारो वाक़ियो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन दुनिया मां जॾहिं शहादत जो ताज पातो मुहर्रम अल हराम जो महीनो मां सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहादत जो ताज पातो मुहर्रम अल हराम जो महीनो मां सोना जियां नुबुवत अल्लाह जी चूंडा सहाबियत अल्लाह जी चूंडा शहादत भी अल्लाह जी चूंडा जंहिंखे वणे शहादत जो रुतबो अता फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात फरमाई दुनिया जे जहान में तव्हां शहीद के कॾहिं बि मोल न चइजो शहीद ज़िंदा अल्लाहु अकबर आमना जा लाल दुनिया जे तख़्ते ते फरमायूं जेको शहादत जे मौत जो दुआ नथो घुरे ओ यहूदी थी मरंदो या ईसाई थी मरंदो सोना कायनात जे तख़्ते ते शहादत हो रुतबो शहादत हुआ हस्ती शहादत हुआ रब जी चूंड उहा रब जी चूंड ऐं मुहबत
तवज्जो कजाई नुबुवत जो दरवाज़ो बंदा सहाबिया जो दरवाज़ो बंदा लेकिन शहादत जो दर्जो क़यामत जारी सारी रहंदो शहादत जो दर्जो क़यामत जारी सारी रहंदो सोहणा शहीद उहा हस्तिया निमाज़ी जे लाइ रब करीम हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम के फरमायो इज़राइल तोखे न जो रूह कब्ज़ो करणो वा सोहणा हाजीअ जो रूह इज़राइल कब्ज़ो करे गाज़ीअ जो रूह इज़राइल कबूल जो कासो कढे जेकॾहिं ख़ैरियात पियो करे सखीअ जो रूह इज़राइल इस्लाम जो कब्ज़ो कंदो निमाज़ीअ जो रूह इज़राइल इस्लाम जो कब्ज़ो कंदो जेकॾहिं तिलावत जो शौक़ीना ज़ाहिदा आबिदा इन जो रूह इज़राइल इस्लाम कब्ज़ो कंदो लेकिन जॾहिं शहीद जो वक़्तु ईंदो बा अल्लाह पाक फरमाईंदो आहे इज़राइल इन शहीद जो रूह तू कब्ज़ न कजाए शहीद जो रूह मां खुदा पाक पाण यार ॾाढिया न चई सुभाणे आयो त सभु हिते न आयो त हिते न पोइ चओ सुभाणे अल्लाह तवज्जो कजे हदीस में ईंदो वा क़यामत जे ॾिहाड़े आ जॾहिं शहीद थी वेंदो वा जन्नत में वेंदो वा अल्लाह एॾी मोहब्बत कंदो वा जो शहीद खां पुछंदो वा ओ शहीद पंहिंजी जान ॾेई आए मूं रब करीम जे ख़ातिर खून बहाए मुरब करीम जे ख़ातिर अल्लाहु अकबर अज दिल पई जाहे तू मुखां घुर तमा तोखे ॾींदो वञा सोहणा निमाज़ के रब कोन चवंदो हज के रब कोन चवंदो सखीअ के रब कोन चवंदो गाज़ीअ के रब कोन चवंदो हाजीअ के रब कोन चवंदो सोहणा यो सिर्फ अल्लाह पाक शहीद के चवंदो शहीद अज घुर तमा तोखे जाम शहीद घुर तमा तोखे जाम अल्लाह पाक 3 दफ़ा चवंदा मौला जन्नत ॾिनई आज़ादी ॾिनई लय कराए छॾियई हेतिरा रुतबा ॾिनई अञा छा घुरऊं अल्लाहु अकबर शहीद 3 दफ़ा जॾहिं अल्लाह पाक फरमाईंदो वो शहीद पाण में सलाह कंदा यार हो जेसिताईं रब खां न घुरंदासीं तेसिताईं रब करीम असांखे हुकुम पियो कंदो रहंदो ऐं न करे सलाह करे रब करीम खे अर्ज़ु कंदा मौला तू चाहीं थो असांजी दिल जी तमन्ना इहा आहे असांखे शहादत जो दुर्जो असांखे हथ में असांखे वरी ज़िंदगी ॾे हथ में तलवार हुजे दुश्मन साम्हूं हुजे हू असां ते वार करे असां हुन ते वार कयूं मौला शहादत जो रुतबो शहादत जो मज़ो जेको असांखे शहादत जे वक़्त में मज़ो आयो मौला जन्नत में वो मज़ो कोन थो अचे चओ न सुभान अल्लाह जेको रुतबो जेको मज़ो असांखे शहादत जे वक़्त में आयो असांखे हिते भी मज़ो कोन थो अचे जन्नत में मज़ो कोन थो अचे छो त हदीस में ईंदो आहे शहीद के जॾहिं अल्लाह पाक शहीद कंदो आहे शहादत खां पहिरियां अल्लाह पाक शहीद के पंहिंजो दीदार कराईंदो आहे सुभान वाह सही शहादत तमामु वॾो रुतबो मऊल करीमन रब करीम जा दुआ घुरी त रब दुनिया में दुश्मन के मुकाबले में शहीद कर अल्लाह शहादत जो रुतबो अता फरमाए जाए इन करे शहादत जो दर्जो घुरणो मा त रब असांखे शहादत जो मौत अता फरमाए जो त शहीद बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदो चओ न सुभान अल्लाह अज़ीज़ो सोनो उमर शहीदा अल्लाहु अकबर का मामूली गाल काने का उमर का मामूली गाल काने का अल्लाहु अकबर सणा ही उमर उहा हस्तिया जिंजरा अल्लाह तबारक व तआला फरमायो मसलुहुम कमसलिस फरमाई मसलुहुम फित तौरात मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील फरमाई ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील फरमाई हे उमर ये सहाबा यो अबू बकर यो सिद्दीक हजरत उस्मान गनी सुनो अली हसनैन करीमैन 1,24,000 सहाबा उहा जमात जंहिंजो मिसाल अल्लाह पाक उन जे पैदा थियण खां अॻु में
तोरेत में बयान करे छॾियो आहे। अल्लाहु अकबर सुहिणा ये मामूली जमायत काने का ये आमोना जो लाल जंहिंजे ॼमण खां अॻ में अल्लाह पाक सारी दुनिया के ॿुधाए छॾियो हुयो त मुंहिंजो महबूब ईंदो उन ते तव्हांखे ईमान आणो पवंदो। जीअं सहाबा जी महबूबन करीमन जे लाइ रब करीम सारी दुनिया में ऐलान करे छॾिया हुया त मुंहिंजो आख़िरी नबी महबूब नबी सच्चो नबी पैगंबर ईंदो। उन जे यारनि जा उन जे साॻियो ऐलान बि अल्लाह पाक अॻुवाट ई करे छॾियो हुयो। फरमाई मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। तौरेत में बयान सहाबा जो, इंजील में बयान सहाबा जो, ज़बूर में बयान सहाबा जो। अल्लाहु अकबर। तवज्जो कजे। आमुना जा लाल 8 साल उमिरा 8 साल उमिरा आमुना जे लाल महबूबन करीमन के अख में सूर पयो। हिन तवज्जो कजो, आम ॻाल्हि थो कयां। अख में सूर पयो। हदीस में ईंदो वा हज़रत जनाब अब्दुल मुतल्लब खणी करे हिक बुजुर्ग वटि वयो, कंहिं पादरीअ वटि वयो, बुजुर्ग वटि वयो ऐं इन जे लाइ हिन खे दुआ घुराए चा, को फीणो रखाए चा। जॾहिं पादरी वटि पहुतो उहो बुजुर्ग अंदर आरामी हुयो, राहिब अंदर आरामी हुयो, निंड पयो हुयो। दरवाज़ो खड़कायूं, दरवाज़ो कोन खोलियो। वरी दरवाज़ो खड़कायूं, दरवाज़ो कोन खोलियो। टीहर दरवाज़ो खड़कायूं, उहो राहिब रड़ियूं कंदो, दाहूं कंदो ॿाहिरि निकिरी आयो। की छा थियो आहे, ज़मीन खे छा थियो, ज़िलज़िलो कीअं आयो, ॻाल्हि छा आहे, छा मसालो आहे। जीअं त ज़िलज़िलो त कोन आयो, का ॻाल्हि कान्हे का। की ज़मीन जो खणी मूंखे मथे कयो, ॻाल्हि छा हुई। अल्लाहु अकबर। तवज्जो करे सुणा। हीअ राहिब निंड पयो आहे। कायनात जो सरदार ॿाहिरि इंतज़ार करे, रब करीम खां बर्दाश्त कोन थियो। अल्लाह पाक आयो सुणा। ओ जिब्रील ज़मीन के मथे खण, मुंहिंजो महबूब इंतज़ार कोन कंदो। हिन हस्तीअ जे लाइ सारी कायनात इंतज़ार कंदी, मुंहिंजो महबूब इंतज़ार कोन कंदो। सारी कायनात इंतजार कंदी। मेराज वारी रात सिज इंतजार करे, चंड इंतजार करे, पानी इंतजार करे, हवा इंतजार करे, बाह इंतजार करे, जिब्रील इंतजार करे, इसराफिल इंतजार करे, मीकाइल इंतजार करे, खुदा जी सारी खुदाई इंतजार करे। आमुना जो लाल के इंतजार कोन कंदो। इन करे राहिब के अल्लाह से उथारियो। की ॾे ख़बर कीअं आयो आहे। की बच्चो बीमार आहे, अखियुनि में सूर अथसि। अल्लाहु अकबर। राहिब थो चवे, तवज्जो कजे, राहिब थो चवे हिन बच्चे जो अची तुंहिंजो छा थिए। की मुंहिंजो पुटु आहे। जनाब अब्दुल मुतलब चयो त मुंहिंजो पुटु आहे। जी ॻाल्हि ॿुध, हिन बच्चे जो नालो मुहम्मद हुजणु खपे, हिन बच्चे जे अबे जो नालो अब्दुल्ला हुजणु खपे, हिन बच्चे जे माउ जो नालो आमना हुजणु खपे। ॾे ख़बर तुंहिंजो छा। की सच चवी, नालो मुहम्मद अथसि, अबे जो नालो अब्दुल्ला अथसि, अमर जो नालो आमना अथसि। की ॾे ख़बर छा थियो अथसि। की अखियुनि में सूर अथसि। कीअं आयो आहे। की फीणो रखाइण आयो आहियां, दवा कवाइण आयो आहियां। अल्लाहु अकबर। तवज्जो कजे। राहिब पियो चए, मूं ॾे आयो आहियां दुआ करण जे लाइ, दवा करण जे लाइ। ख़ुदा जो कसम, दुनिया जा हबीब तबीब फिरी ईंदे, लेकिन का दवा इनखे फ़र्क़ु कान कंदी। बसि पंहिंजी लुआ मुबारक कढी करे, आमना जे लाल जे पंहिंजी लुआ मुबारक कढी करे हिन खे लॻाईंदे, हिन जी तबियत बिल्कुलु ठीकु थी वेंदी। अल्लाहु अकबर। तवज्जो कजे। उहो राहिब बि सम्झे पियो कायनात जो सरदार आहे, छो त अॻुवाट ई पढ़ी आयो हो। उमर बि उन्हनि मां, अबू बकर उन्हनि मां, साहबा जी जमायत उन्हनि मां। अल्लाहु अकबर। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु यमन शहर पहुतो आहे। यमन शहर पहुतो आहे। ख़बर पई हिकिड़ो बुज़ुर्ग ते रहे पियो। सोचई नेक इंसान जो कमु हूंदो आहे, ॿुधंदो त काथे बुज़ुर्ग आहे, उन सां मुलाक़ात करणु वेंदो आहे। छो त बुज़ुर्गनि सां वास्तो रखंदा कयो, तालुक़ रखंदा कयो। मुस्लमान हो, वो नौजवान हो, जेके बि तव्हां ख़राफ़तूं ॾिसो पिया, जेकी बि गुमराही ॾिसो पिया, या उलमा खां दूरीअ जो नतीजो आहे, नेकल खां दूरीअ जो नतीजो आहे। हिन दौर में उलमा जी मुहबत ज़रूरु आहे, तबलीग जमायत वारनि जी सुहबत ज़रूरु आहे, नेकनि जी सोबत ज़रूरु आहे, जमीयत उलमा इस्लाम जे उलमा जी सोबत ज़रूरु आहे। जेको सोबत खां निकितो तबाह ई बर्बाद थी वेंदो। अज़ीज़ो, सोबत खां निकिरंदो तौहीद तव्हांजे दिलि मां ख़तम थी वेंदी।
उलमा जे सोबत खां निकिरंदो तव्हांजे दिल मां महबूबन करीम जी रिसालत जी मोहब्बत ख़त्म थी वेंदी। उलमा जे सोबत खां निकिरंदो तव्हांजे दिल में अहल बैत जी मोहब्बत ख़त्म थी वेंदी, सहाबा जी मोहब्बत ख़त्म थी वेंदी, नेकन जी मोहब्बत ख़त्म थी वेंदी। यादि रखिजो जेकॾहिं दिल मां इहे मोहब्बतूं ख़त्म थी वेंदियूं वो इंसान लाश आहे, वो इंसान कोन्हे, इहो जानवर आहे। त मूं अर्ज़ु पे कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन बुज़ुर्ग जे अंदर कमरे में दाख़िल थियो आहे। अर्ज़ु के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जो त सलाम इस्लाम में इहो आहे। महबूबन करीमन फरमायो इफ्शु सलाम, सलाम खे वधायो। साईं फरमायो सलाम सां मोहब्बत वधंदी आहे, सलाम सां मोहब्बत वधंदी आहे। मुस्लमान जी निशानी सलाम आहे, सलाम सदको आहे। साईं फरमाए जेको मुस्लमान खे सलाम थो करे सदके जो सवाब मिलंदो। सलाम मोहब्बत आहे, जन्नतनि जी खीकारक सलाम आहे। तवज्जो कजांइ इस्लाम जो सलाम इहो आहे या अली मदद, मौला अली मदद। सलाम कोन्हे को। तवज्जो कजांइ अजीब अजीब माण्हू नारा ठाहिया आहिनि। नारे हैदरी या अली को तुक न ठहे न जुड़े, न तुक न का ॻाल्हि ठहे न जुड़े। नारे हैदरी हज़रत सुणे हैदरे करार जेकॾहिं नारो हयो आहे ख़ैबर जे मैदान ते अल्लाह अकबर हयईं, बदर जे मैदान ते अल्लाह अकबर हयईं, हुनैन जे मैदान ते अल्लाह अकबर हयईं, ओद जे मैदान ते अल्लाह अकबर हयईं। नारे हैदरी अल्लाह अकबर ठहे थो, नारे हैदरी या अली मदद काना थो ठहे। याने हले सुणो अली पंहिंजी मदद पाण खां घुरंदो हुयो, अकुल तस्लीम करे थो। तवज्जो कजांइ अकीदो अकीदो वा अली मुश्किल कुशा, अकीदो वा अली मुश्किल कुशा। पर जॾहिं मजलिस पढ़ंदो, जॾहिं तक़रीर कंदो, मजलिस पढ़ंदो त सारी तकरीर कलाक जी तकरीर ज़ाकिर बयान उन जूं मुसीबतूं कंदो, सोणे असेन जूं मुसीबतूं बयान कंदो। हिते बि मुसीबत में, हिते बि मुसीबत में, हिते बि मुसीबत में। बाक़ी मुश्किल कुशा छा जो आहे? मुश्किल कुशा असांजो सुहिणो अली बहादुर आहे, असांजो सुहिणो अली हैदरे करार। तवज्जो कजांइ बहादुर आहे, ज़ुल्फ़कार आहे, अल्लाह जी तलवार आहे। सुहिणो अली कमज़ोर कोन हुयो, ललकार हुई सुहिणे अलीअ जी जेके महबूबन करीमन मुर्तज़ा जो लक़ब ॾिनो हुयो। अल्लाहु अकबर। सुहिणा मुंहिंजो हुसैन बहादुर हुयो। बहादुर खे कॾहिं बि भाड़ियो करे पेश न कबो आहे। बहादुर बहादुर थींदो आहे। अल्लाहु अकबर। जेकॾहिं ॾिसंदे तारीख़ खे पढ़ंदे इहा लिस्ट ठहियल आहे। सिर्फ़ु हिकिड़ो सुहिणो हुसैन न, मुंहिंजो हुसैन जेकॾहिं करबला जे मैदान ते उञायल ऐं बुखायल आहे त जेकॾहिं मके मदीने जे सरज़मीन ते सुहिणो इमाम या सुहिणो हज़रत। तवज्जो कजांइ या अल्लाह पाक जे तरफ़ां आज़माइश आहे, रब करीम जे तरफ़ां आज़माइश आहे। मालूम थियो बुख भली उञ भली, ज़ालिम जे आॾो झुकणो कान्हे को, ज़ालिम जे आॾो झुकणो कोन्हे। बाबा साईं अजीब ॻाल्हि कंदा आहिनि जी सुहिणो हुसैन करबला जे मैदान ते 72 साथियुनि समेत जेकॾहिं बुख ऐं उञ काटी आहे, जेकॾहिं सुहिणे हुसैन जो पाइबंद आहे, सुहिणे हुसैन सां मुहबत करण वारो आहे, पाण खे हुसैनी सलाहींदो, पोइ उञ काट बुख काट, ख़बर पवंदी तरह तूं हुसैनी आहे। बाक़ी पाण खे धक हणणु, सीनो कुटणु इस्लाम जो हिन सां कोन्हे को। तवज्जो कजांइ खिटियूं बंदि, रस्ता बंदि, साईं पाइबंदी हेॾा बि बंदि, हेॾा बंदि। छा खे जी इबादत पई थिए, छा जी इबादत पई थिए जी अहिड़ी इबादत पई थिए न फर्ज़ आहे, न वाजिब आहे, न सुन्नत आहे, न मुस्तहब आहे, न को सबूत आहे, न क़ुरान में सबूत, न अल्लाह जे रसूल खां सबूत, न हज़रत अबू बकर खां सबूत, न हज़रत उमर खां सबूत, न उस्मान साईं खां सबूत, न अली साईं खां सबूत, न इमाम हुसैन हसन खां सबूत। तवज्जो कजांइ मां न पियो चवां, मां चैलेंज पियो कयां, मां चैलेंज पियो कयां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह, हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह 40 साल करबला जे मैदान खां पोइ बि ज़िंदा रहियो आहे। साबित कर हज़रत इमाम हुसैन को हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन न झंडो खयो, न कूंडो खयो, न पाण खे धक हयां, न सटको कुटको कयो। अल्लाहु अकबर। सुहिणा असां तमामु मुस्लमान इस्लाम ऐं क़ुरान जा पाइबंद आहियूं।
सुन्नत जा पाबंद आहियो। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ दुनिया वारो जेकर तहां चाहियो था त अल्लाह पाक सां मोहब्बत करे, वो रब जे मोहब्बत जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। महबूबल करीमल फरमाए मुंहिंजी इत्तबा कयो, मुंहिंजी फरमा बरदारी कयो। यकीन सां थो चवां आमुना जे लाल अल्लाहु अकबर। जेकर हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़बर पई त हिनखे शहीद कयो वेंदो, सब्र कयो। पंहिंजे हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला चाचे जे शहादत ते सब्र कयो, 70 सहाबा जे शहादत ते सब्र कयो, बदर जे शहीदन ते सब्र कयो। अल्लाहु अकबर। तमाम असांखे बि सब्र जो सबक़ आहे। फरमाइया अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। ए ईमान वारो रब करीम खां मदद तलब कंदा कयो सब्र जे ज़रिए सां, निमाज़ जे ज़रिए सां। अज़ीज़ो ये मुहर्रम राम असांखे समझाए पियो त शहादत रुतबो आहे। अफ़सोस ही आहे तहां ॻाल्हि मुंहिंजी सम्झी अलाए कान सम्झी, तव्हांखे वरी थो सम्झाए। घिटियूं बंदि, रस्ता बंदि, पुलिस बीठी आहे, फौज बीठी आहे, हाई अलर्ट। अब छा थो थिए? इबादत थी। इबादत छा आहे या कहिड़ी इबादत आहे? हिन महिल पाण निमाज़ पढ़ंदासीं न, इहा निमाज़ फर्ज़ आहे, वाजिब आहे या सुन्नत आहे? ॻाल्हायो थोरो। फर्ज़ आहे। निमाज़ छा आहे? फर्ज़ आहे। 9 मुहर्रम 10 मुहर्रम जो रोज़ो रखियोसीं, इहो छा हुयो? सुन्नत। इहो छा हुयो? सुन्नत। इहे साबित शयूं, इहे शयूं छा आहिनि? साबित। अत्तहियात पढ़ियोसीं, वाजिब आहे, साबित आहे। ये सब शयूं साबित आहिनि। हज साबित आहे, रोज़ो साबित आहे, ज़कात साबित आहे। जेकॾहिं मातम आहे इबादत, धक कहणो पाण खे आहे इबादत, वो फर्ज़ आहे, वाजिब आहे, सुन्नत आहे, मुस्तहब आहे। आहे छा? महज़ हिकिड़ो तमाशो, महज़ हिकिड़ो तमाशो। ॻाल्हि समझ लो मुसलमानो। अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अजीब ॻाल्हि। अहिड़ो माहौल थी वियो आहे हिन टेम ते सभई सुन्नी शिया सभु कारा कपिड़ा, सभु कारा कपिड़ा। अब छा थियो आहे? हुसैन साईं जो गुम। कहिड़ी किताब में साबित आहे त कारो कपिड़ो गम में पाइबो? अजीब ॻाल्हि हीअ आहे जो अहले सुन्नत वल जमायत वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ आहे। अहले सुन्नत वल जमायत वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ आहे। अहले तशय्युअ वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ ई कोन्हे को। उन्हनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त कारो कपिड़ो पाइण जाइज़ ई कोन्हे को। जंहिं वटि जाइज़ आहे उहे पाइनि कोन था, जंहिं वटि नाजाइज़ आहे उहे वरी इबादत सम्झो पायो। कहिड़ी को वरी इबादत पाए वादा। मुसलमानो हिन दौर में ईमान बचाए त वॾी ॻाल्हि। ही सभीनुनि खां न्याज़ खां पंहिंजो पाण खे बचनि खे परे कयो। ही ख़िलाफ़त हुई। बाबा साईं हाणे दर्स पे ॾिनो फजर जो। बाबा साईं चयो त हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा हा जेकॾहिं घर में न्याज़ अचेव तव्हां पाण त न खायो पर हिलाल बकरीअ खे बि न खारायो। इन जे खाइण सां इहे सबीलुनि पीअण सां जेका ग़ैरुल्लाह जे नाले ते आहे तव्हांजे दिलि मां तौहीद ख़तम थी वेंदी, साहब जी मोहब्बत ख़तम थी वेंदी, अहल बैत जी मोहब्बत ख़तम थी वेंदी। अज़ीज़ो ये चंद गुज़ारिशूं हुयूं जेके तव्हांजे आॾो अर्ज़ु रखियोसीं। दुआ आहे अल्लाह पाक तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए, मुंहिंजो ॿुधाइणु क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।